अस्सलाम वालेकुम। मां अनीता खान वायदे के मुताबिक ठीक 4 बजे। उम्मीद है तो खैर खैरियत से हूंदा, पंहिंजे घर में पंहिंजे बच्चन सां गॾु। अल्लाह करे खुश हुजो, आबाद हुजो। अॼोकी असांजे लाइव अचण जो मक़सद ऐं मौजू त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी, डिस्क्रिप्शन में पढ़ी बि सघो था। अॼोके लाइव अचण जो छा मक़सद आहे ऐं छा मौजू आहे, असां उन ई मौजू ते ॻाल्हाईंदासीं। पेठे अलिफ जी ईंदड़ इलेक्शन, पेठे अलिफ जे मौजूदा मरकज़ की कारकर्दगी, नौजवान उस्तादन जो ईंदड़ इलेक्शन में किरदार, यो सॼो अॼोको असांजो मौजू आहे। जेके जेके भाइर जिथां जिथां मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनीनि खे वालेकुम अस्सलाम। मोहम्मद अचण सोलंगी, मोहम्मद सुलेमान चन्ना, जेके भाइर ॾिसनि पिया, हारिश, सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम हिकु दफ़ो ॿीहर। ऐं अचूं था पंहिंजे अॼोके मौजू ते। जी, पेठे अलिफ जी मरकज़ी क़यादत जेकी आहे, जेको हिन वारे ख़ैरनि सां मरकज़ चूंड जी 3 सालनि लाइ अची वेठो हो, उन्हनि कहिड़ा कम कया, छो जो तजियो त करणु ज़रूरी आहे ऐं ॾिसणु खपे। असीं उस्ताद आहियूं, असां एनालाइज़ न कंदासीं त ॿियो केरु कंदो। लाज़मी लेसन बि एंड थींदो आहे त उनजो असीं कंक्लूजन कढंदा आहियूं ऐं असां ॾिसंदा आहियूं त असां खां लेसन प्लान जेको असां ठाहियो उन में कहिड़ियूं कमियूं कोताहियूं रहिजी वियूं ऐं कहिड़ी उन में असां बहितरी करे सघूं था। त अॼोको मेन मक़सदु इहो ई आहे। ख़ैर कारकर्दगी त सभिनीनि खे नज़र ईंदी पई आहे, पर आउं चाहियां थी त तव्हां ॿुधायो जेको तव्हां महसूसु कयो 3 सालनि में कहिड़ा कहिड़ा कम थिया, उस्तादनि जा कहिड़ा मसइला हल थी विया या मसइला हल थियण जी बहितरी जी तरफ़ विया या के मसइला पैदा थी विया, त इहे सभु शयूं तव्हां मूंखे ॿुधाईंदा त मूंखे ख़बर पवंदी त आख़िर थियो छा। ठीकु आहे न जी। त मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, त तव्हां कमेंट में मूंखे ॿुधायो त छा कारकर्दगी रही, आर यू सेटिस्फाइड, नॉट, न आहियो त छो न आहियो, सेटिस्फाइड आहियो त छो आहियो। सिकंदर अली चए थो पेठे अली जी ॻाल्हि न करियो, पोइ कंहिंजी ॻाल्हि करियूं अदा। मां होती है। असांजी अमड़ तंज़ीम असांजे लाइ छा कयो इन्हनि 3 सालनि में, ऐं या सही हथनि में हुई, ग़लति हथनि में हुई, आख़िर थियो छा, असां सही छा थी वियो, इहो असांखे तव्हां ॿुधाईंदा त आख़िर थियो छा। अदा आउं कराची जी आहियां, मुख़्तियार अली। तव्हांखे अॼु ख़बर पई आहे छा किथां जी आहियां। असां छा कयो या मूं छा कयो कुझु ॾींहं में, इहो तव्हांखे जेसीं ॿुधायां थी जेसीं तव्हांजा कमेंट्स अचनि। हा, इहो त वेडलॉग तव्हां बैन एतिरे अरसे खां पोइ हटियो ऐं काफ़ी सारा ट्रांसफ़र थिया बि सही, पर इलेक्शन जे करे वरी कुझु अरसे लाइ बैन लॻी विया। इनशाला जिन जा कम प्रोसेस थियल आहिनि उहो असांखे सुठी उमेदु आहे त उन्हनि सभिनीनि जा जेके आहिनि उहे ट्रांसफ़र थींदा। ऐं वेडलॉक लाइ इहो कॉन्सेप्ट ई ग़लति हो त वेडलॉक ते बैन आहे, वेडलॉक ते को बैन न हो। असीं ह्यूमन राइट कमीशन पाकिस्तान जा, ह्यूमन राइट कमीशन सिंध जा थोराइता आहियूं ऐं CM सिंध जा थोराइता आहियूं, जिन असांजो साथ ॾिनो, जिन असांजी ॻाल्हि खे सम्झो ऐं जिन असांखे जेको आहे इहो रिलैक्सेशन ॾिनी। न अदा पीर ॻोठ जी कोन आहियां। सैयद शौकत अली शाह चए थो त 0 परफॉर्मेंस रही आहे। ठीकु आहे अदा।
सिकंदर अली आदि आदमशुमारी या पैसा तंज़ीम बि न ॾियारे सघी। अच्छा, इहो माना तंज़ीम न कयो। अच्छा, त तव्हांखे इहा शिकायत आहे त आदमशुमारी या पैसा इन ते अलाए छो सॼी तंज़ीम ई माठ थी वेई रही, को चुरपुरी कोन्हे, कहिड़ो जहिड़ो साह ई कोन्हनि। 25,000 फी उस्ताद जा। मोहम्मद सदोरो चए थो 14 स्केल मिलियो वधी। अच्छा, ठीकु आहे दा, सुठी ॻाल्हि आहे, 14 स्केल मिलियो, पर छा हुनजी सभु टर्म्स कंडीशन ते सभु माण्हू पूरा लही विया ऐं सभिनीनि खे मिलियो? कराची में त अञा को मूं त 2-3 केस ॿुधा आहिनि जिन पाण वञी पैसा ॾेई 14 लॻायो आहे, बाक़ी ओवरऑल कराची में 14 ग्रेड कोन लॻो आहे अञा। कराची वॾी डिवीज़न आहे, 7 ज़िला आहिनि अञा ताईं, कराची में 14 ग्रेड कोन मिलियो आहे। तव्हां ॾांहुं मिली वियो आहे, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। शोभा, वालेकुम सलाम। कारकर्दगी ॿुधायो मूंखे, कारकर्दगी ॿुधायो पेटे तंज़ीम जी। अभी हाँ, अनफ्रीज प्रोसेस PST बेटा कोर्ट में है। मोहम्मद सदोरो, असांजे तालके में पे स्लिपूं फ्रियूं मिलियूं। वाह, इहो त वॾो कमु हो। त तव्हां पेफरा ते कोन आहियो जो तव्हांखे घर वेठे फ्री में एजी सिंध वारा ॾेई छॾनि? हा, एहसान मेमण बेवस भाड़ियो मर्कज़, इन मां उम्मीद रखणु ॿिबरनि खां ॿेर घुरणु बराबरि आहे। बाक़ी नौजवान असांजो हिमत करे सभु कुझु थी सघे थो, पर मजबूर आहिनि। दोस्तियूं यारियूं मारिन थियूं। इन्हनि खे तव्हां कराची में हिकु ज़िले सदरनि जी मीटिंग घुरायो। उस्तादनि खे निजात ॾियारणी पवंदी। हिन नाहियल मर्कज़ मां इनशाला आऊं हींअर ठठो सिटी यूनिट ऐं तालके ठठे ते इलेक्शन कंदसि, पोइ पोढ़ा या त मुंहिंजो मथो ठीकु आहे, सुठे, तव्हांजो इहो सुठो तजियो आहे। ऐं वाक़ई ॿिबरनि खां ॿेर घुरणी बराबरि लॻो 3 सालनि में। ऐं नौजवाननि खे जेतिरी हिमत करणु खपे आहे ओतिरो करे न सघिया, पर वॾी माफ़िया आहे। इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे त वॾी माफ़िया आहे। जीअं ई थोरो तव्हां क्लोज़ थियण जी कोशिशि करियो था, ही मुतहरिक था थी वञनि हलिया। पोइ हिन खे टोड़ियूं, हुन खे ठोड़ियूं, हिन खे हिन सां विढ़ाए छॾियूं, पोइ पाण में असांखे एॾो विढ़ाए था छॾनि जो असीं माना हिकु ॿिए जी हाणे शिकिल ॾिसण लाइ बि तयारु कोन आहियूं। एतिरी क़दुरु असांजे दिलनि में नफ़रतूं इन्हनि विझी छॾियूं। अगरि हिकु एहसान मेमण ॾिसंदा त हाणे जेको आहे उहो अनीता सां क्लोज़ थो थिए, या अनीता जेकी आहे उहा महबूब शाह सां क्लोज़ थी थिए, या महबूब शाह जेको आहे उहो कंहिं रमज़ान मुग़ैरी सां थो क्लोज़ थिए, त उहो ॾिसंदा हाणे इन्हनि खे विढ़ायूं कीअं। इहो सॼी 3 सालनि में इहे साज़िशूं हलंदियूं रहियूं त को नई बाउंडिंग न ठहणु खपे। जीअं पाकिस्तान में पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ़ पीपुल्स पार्टी, नवाज़ शरीफ़ पीपुल्स पार्टी, बसि इहो हलंदो रहियो। विच में इमरान ख़ान हिकिड़ी हिमत कई आयो त उनखे कीअं मतिलबु हिननि गॾिजी सभु चीटर गॾिजी विया ऐं सभिनीनि जेको आहे न उहो उन नई शइ खे तस्लीम थियणु न ॾिनो। त इहो हिकिड़ो अलॻि पहलू आहे त इमरान ख़ान सही हो या ग़लति, मूंखे पॉलिटिक्स में का बि इंट्रस्ट न आहे, पर हिकु एग्ज़ाम्पल तौरु आउं चवां थी त मतिलबु अहिड़े क़िस्म जी पेटे अलिफ में साज़िशूं शुरू थी वेंदियूं आहिनि। हाणे अगरि हिकिड़ी नई क़यादत नौजवाननि जी उथे ऐं अचे त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त हिकिड़ो त नौजवान यारी दोस्तनि खां मजबूर आहिनि, ऐं ॿियो इहो त पाण में ई हिननि असांजा एॾा क्लैशिस कराए छॾिया आहिनि। असीं सम्झूं बि था त ही ग़लति आहिनि, असीं मञूं बि था त ही ग़लति आहिनि, पर असां मुतहिद कोन पिया थी सघूं। इहो काफ़ी माना असां में फॉल्ट आहे, जेको असांखे पंहिंजो बि तजियो करणु खपे ज़रूरु। इंशाअल्लाह तव्हां मूंखे चयो आहे त आउं सभिनी ज़िले आउं त जेॾी महिल तव्हां चओ आउं उस्तादनि जी भलाई जे लाइ आउं बिल्कुलु तव्हां सां गॾु आहियां। ऐं जिथे चओ जॾहिं चओ मीटिंग घुरायूं, पर उन जो को ख़ातिर ख़ां नतीजो मिलणु खपे। इंशाअल्लाह कराची में त हिन वारे धूम मचाएंगे, नए हिकिड़े सेटअप सां ईंदासीं। हा, खोसो न्याज़, असांजी नौकिरी कॾहिं मिलंदी? अबा जेके नौकिरी वारा आहियूं सेब सूरन में आहियूं, तव्हांखे नौकिरी मिले, अलाह अलाह जो रसूल करे तव्हांखे बि रोज़गार मिले। भाउ मुंहिंजा, हिन मर्कज़ी पेटियल जो मुंहुं कारो आहे, मसूद टालपुर थो चवे। छा था अदा खे कावड़ आहे ॾाढी। रीज़न ॿुधायो, रीज़न छो? रीज़न सां गॾु ॻाल्हि करियो न, ॿुधायो छो मुंहुं कारो आहे।
अच्छो छो कोन्हे, फेयर एंड लवली न आहियूं छा? शोभा छो न कयो पुटु, अञा ताईं तव्हां रुगो सोचियो पिया वेडलॉग जे लाइ, त हिते त करे छॾियो तव्हां। मूंखे जेको आहे मैसेंजर में मैसेज करियां तव्हांखे प्रोसेस ॿुधायां थी। नीलम नोमान, मैडम अलाउ टू वर्क जे जेका ट्रांसफर थिया आहिनि उहो परमानेंट कमु आहे? नेक्स्ट गवर्नमेंट जे मूड ते डिपेंड करे थो त उहो उनखे परमानेंट करे थी या न, या उन्हनि खे वापसि मोकिले थी। इहो ॾिसजे त हाणे नेक्स्ट सेक्रेटरी केरु थो अचे। अली अहमद राजपड़, उस्ताद जे नाते तव्हांखे सभु ख़बर आहे असां कहिड़ी कारकर्दगी ॿुधायूं। पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियूं त अचो त सूरनि वारियूं सूर सलियूं न। सलाह चन्ना, वालेकुम अस्सलाम अदा, कीअं आहियो? अदा ख़ुशि आहियां। सलाउद्दीन चन्ना, ख़ैरपुर मीरस मां। मरकज़ न उहो सर्कस जो दौर हो जेको पूरो थियो। देपाल दयानंद चवे थो त इहो सर्कस जो दौर हो। पंहिंजा घर भरे विया हलिया बसि, ॿियो छा। इन शॉर्ट। मेमन इम्तियाज़, अती तव्हां त सभु ॼाणो थियूं, अंधेर नगरी लॻी पई आहे। अकबर लगारी साहब खां पुछो मोकल वठण लाइ। हेड मास्टरियाणी सुपरवाइज़र पैसनि ते मोकल ॾींदा। पेटेली ॿारनि सभु शौक़ीन वेठा आहिनि। आउं कोन थी चाहियां, ई पियो चवे, आवाम पई चवे। आदमशुमारी वारा रहियल पैसा 22 जनवरी ते असां प्रोटेस्ट करियूं पिया कराची में। जेके बि चवनि था त आदमशुमारी जा रहियल पैसा ॾियारियो, अचो कराची त हिकिड़ो मेगा प्रोटेस्ट करियो। थैंक यू फाइक अली टालपुर। ओलाम रसूल लाखो अदी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। लाइसेंस प्रोसेस जा उस्तादनि लाइ केतिरो फ़ाइदो ऐं केतिरो नुक़सान आहे? लाइसेंस प्रोसेस इहो हिकिड़ी लंबी बहस आहे, हिन में फ़ाइदा बि आहिनि, हुअणु खपे। छा आहे हिन में? दरिया ख़ान, सठियो साहब उस्तादनि सुठो हमदर्द आहे। सठियो साहब उस्तादनि जो सुठो हमदर्द आहे। तव्हां उन सां मिली करे लाइ अमल जोड़ियो त बहितर थींदो। अच्छा, सही आहे। वक़्तु अचे ॾिसंदासीं। असीं कंहिंसां मिलूं था, असां सां केरु मिले थो, या असां अकेले अचूं था, या खटण हाराइण नसीब जी ॻाल्हि आहे, पर मैदान ख़ाली न छॾिजे। मैडम अलाउ टू वर्क, अबा अलाउ टू वर्क वारनि जो ॿुधाए छॾियमि। वालेकुम अस्सलाम। अच्छा जी, पेटेली में गस्टा जूं तंज़ीमूं GST PST फ्रीज़ वारे मामले में किरदारु अदा करणु घुरिजे। साले चन्ना, ही जेके ऑन ड्यूटी माण्हू आहिनि उन्हनि लाइ को किरदारु कोन थी करे। पेटेली वरी जेके अञा आया कोन्हनि उन्हनि जे लाइ कंदी। बाबी ॿिन्हनि खां ॿेर न घुरियो, एहसान सही चयो। रफ़ीक सोलंगी, अदा रफ़ीक सोलंगी चए थो त मौजूदा पेटेली जी तारीख़ जो नाहिल सदर रहियो, सिर्फ़ु ॿियनि जे डिक्टेशन ते हलण वारो सिंध जे उस्तादनि सां वॾो धोखो कयो वियो। पूरनि 3 सालनि में कूड़ हणण खां सवाइ कॾहिं बि पंहिंजे कयल वाइदनि ते पूरा न लथा। इहो त रफ़ीक सोलंगी जो चवणु आहे। अदा चवे थो त भई रुगो हिननि कूड़ हया आहिनि ऐं ॿियो कुझु बि कोन कयो आहे। आर यू अग्रीड और नॉट? त वाकई हिननि सिर्फ़ु कूड़ हया आहिनि। मैं ठीक हूँ अतर हयात। शाहिद हुसैन लगारी, महिरबानी अदा। त हाणे पेटेली जी कारकर्दगी ते त काफ़ी उस्ताद लिखनि पिया ऐं चवनि पिया, पर असांजो किरदारु छा थींदो ऐं कीअं हिकिड़ो नई सेटिंग थींदी न थींदी। अली साहिब डेपर, मैडम कॾहिं थी मरकज़ी बॉडी डिज़ॉल्व थिए? भई तालका त डिज़ॉल्व थियनि, अञा ताईं तालके सदर पाण खे तालके जो सदर पिया लिखनि, हालांकि हुननि जो टाइम पीरियड बि पूरो थी वियो हलियो। मरकज़ी तरफ़ां को नोटिफिकेशन का शइ कोन्हे त भाउ इहे तालके सदर डिज़ॉल्व थी चुका आहिनि ऐं वरी ॿीहर इलेक्शन जे लाइ का ॻाल्हि ॿोल कुझु
जे कुझु अरसे में नथा कनि त पोइ वेंदासीं कोर्ट, ॿियो छा कंदासीं। इंडस्ट्री डिपार्टमेंट खे एप्लीकेशन ॾींदासीं, कोशिशि कंदासीं जिंद छुटे। ख्वाजा शहरियार 1 साल B.Ed वारनि खे अप्लाई करणु ॾींदा या न गवर्नमेंट वारा? लाइसेंस ते जेको आहे लाइसेंस पॉलिसी ते नेक्स्ट इंशाल्लाह जेको आहे थींदो पंहिंजो लाइव सेशन, उन में ॻाल्हाईंदासीं। छो जो इहो हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जंहिं ते काफ़ी उस्ताद मैसेज कनि था, काफ़ी उस्ताद पुछनि था। ओवरऑल ॾिठो वञे त मुंहिंजी जेको टाइम थियो आहे मूंखे जॉब में, उन में ही पहिरियों पेटे अलिफ जो इलेक्शन हो। बाक़ाइदा जेकी इलेक्शन हुई उहा पहिरीं थी हुई, इन खां अॻु में थियूं हूंदियूं ऐं जेको बि हो, पर ही असांजो त वर्स्ट एक्सपीरियंस रहियो आहे। अगरि इहा पेटे अलिफ जी इलेक्शन थी ऐं इहे अहिड़े क़िस्म सां अहिड़े टाइप जा माण्हू अची वेही रहंदा जेके गूंगा ॿोड़ा ऐं रुगो पंहिंजे कमनि धंधनि में लॻा पिया हूंदा, त पोइ पेटे अलिफ में मज़ो न आहे। पोइ माना ही तंज़ीम छा आहे? पोइ अॻु में जेके असां ॻाल्हियूं ॿुधियूं पियो शायदि ख़याली ॻाल्हियूं हुयूं, फर्ज़ी ॻाल्हियूं हुयूं त पेटे अलिफ हीअं हूअं पावरफुल एसोसिएशन हुई, पर हिननि 3 सालनि में असांखे इन जी कुझु बि नज़र न आयो, बसि सवाइ इन जे त ऑफिसरनि खे इन्हनि सपोर्ट कयो ऐं ऑफिसरनि जे चए ते ई हलिया। गस्टा वरी पंहिंजे उस्तादनि जे लाइ कमु कयो ऐं कमु नज़र पायो। ऐं माण्हू घणो करे हितां भॼी वञण जो सोचनि था त असीं HST थी वञूं, असांजी हितां जान छुटे। माना एॾो तंज़ीम इन्हनि खे परेशान कयो आहे, इहे ऐपूं इहे ॿिया टिया, एॾी पंचायत आहे पे हिन में प्राइमरी में, जो हिकिड़ो त का सहूलियत न आहे, स्कूलनि खे का सहूलियत न आहे, उस्तादनि खे मेंटली हिननि टॉर्चर करे पागल करे छॾियो आहे। मर्दमशुमारी जी हेॾी ड्यूटी वरितऊं, पैसा खाई विया हलिया, असांजा अञा ताईं नथा ॾियनि। ॿिया जेको आहे न, माना असांजी सहूलियत कहिड़ी मिली आहे? ऐं जंहिं तंहिंखे ॾिसो चवंदा हा तव्हां त मास्तरनि जी ड्यूटी आहे कहिड़ी, 1 बजे घर था वञो हलिया, तव्हांखे त सहूलियतूं आहिनि। बसि सहूलियतूं आहिनि, ही हिते असांजी रोज़ राड़ो लॻो पियो, उहो कंहिंखे ॿुधण में कोन थो अचे। 100 ॿार हिकिड़ो उस्ताद पियो संभाले, बिना फर्नीचर, बिना बिजली, बिना पाणी जे स्कूलनि में वेहणो थो पए। ज़ुल्म इहो आहे त प्राइमरी जी टाइमिंग 2-2:30 बजे ताईं, यार मतिलबु को कॉमन सेंस हूंदो आहे। को बेवकूफ़ तरीन असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जा जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, उन्हनि खे चवंदा बेवकूफ़ तरीन आहिनि। होॾां चवंदा प्राइवेट स्कूलनि में छो एॾी सुठी तालीम आहे, सरकारी मास्तर पढ़ाइनि नथा। हिकिड़ो 5 सालनि जो ॿारु तव्हां 2-2:30 बजे ताईं हुनखे विहारे वेठा हुजो अहिड़े स्कूल में जिते वॉशरूम न हुजे, जिते पाणी न हुजे, त तंहिंखां बहितर आहे उन मिस्किन खे सेंट्रल जेल में वञी दाख़िल कराए छॾियो न, हुते विझी छॾियो। एॾो तव्हांखे ॿारनि सां दुश्मनी आहे त पोइ तव्हां ॿारनि खे हुते हेकांदो बच्चा जेल में वञी विझो न। त अहिड़े सरकमस्टेंसिस में बि असां कमु करियूं पिया ऐं सभु कुझु। उन खां अलावा असांजी मतिलबु सितम बालाए सितम इहो आहे त असांजी एसोसिएशन बि अहिड़ी आहे जेका माना सोचे थी त वधीक हिननि खे कीअं टॉर्चर ॾिजे, वधीक हिननि खे कीअं ज़लील कजे, कराइजे, कीअं कजे। त असांजी त मां बि असांखे अहिड़ी मिली आहे जेका रुगो मोचड़ो ऐं पादर थी हणे, असांजे दर्द जो दास्तान त ॿुधे कोन थी। पढ़ूं था कमेंट्स, कुझु उस्तादनि कमेंट कया आहिनि जी। इंजीनियर इम्तियाज़ हैदर चवे थो केॾांहुं वियो हाजी शफ़ी सठियो, केॾांहुं वियो पेटे अलिफ मर्कज़, आदमशुमारी जा पैसा जनवरी जे पहिरें हफ़्ते में मिली रहिया हुआ। इहे वाइदा पे कयूं त न मिलिया त इलेक्शन ड्यूटीज़ जो बाइकाट कंदासीं। आसरो रखूं या रुगो कूड़ा वाइदा? ॾिसूं छा थो थिए, बसि पाण रुगो वेठा ॾिसूं। असां त प्रोटेस्ट करियूं था 22 जनवरी ते, असांखे त को आसरो कोन्हे त हींअर पैसा मिलंदा। कराची में त सॼी मेगा मशीनरी कराची में आहे, त अंदरूनी रिपोर्ट त असांखे इहा ई आहे त अञा ताईं त को आसरो कोन्हे जी। पेटे अलिफ जी तारीख़ में उस्तादनि जो एतिरो नुक़सानु अॻु कॾहिं बि न थियो ऐं अहिड़ियूं ग़लति पॉलिसियूं उस्तादनि ते मड़ियूं वयूं। अमानुल्ला कलोड़ो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे थो ऐं इहो चवे थो अदो त ही पेटे अलिफ जी तारीख़ जी वर्स्ट तरीन मर्कज़ हो, वर्स्ट तरीन मर्कज़।
नौजवान उस्ताद इलेक्शन जी तैयारी कनि, मैदान ते अमली कम करे ॾेखारीनि, ट्रेज़री जो घेराव कयो, पोढ़ा तव्हांखे मिंथू कंदा। हिन वक़्तु पेटियल मतिलबु ट्रेज़री ही रुगो आइनी गीत ॻाईंदा, पाण हिन वक़्त ताईं बाडी नथा टोड़ियूं, ख़ुदा खे मञो छॾियो जान, उस्ताद वीचारो परेशान आहे। एहसान मेमण जी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे ऐं हिननि खे ज़ोर ई को लाहिणो पवंदो आहे कि हीअं कोन वेंदा घर, माल पिया कमाइनि, कीअं वेंदा, ही उहिदा कीअं छॾे वेंदा। केरु उथे को ज़ोरी को वञी हिननि ते केस करे त बाबा ही ख़तमु थी वियो आहे पीरियड, हरू भरू वेठा आहिनि त पोइ को लहनि, बाक़ी ईअं पंहिंजे मुंहुं वेंदा हलिया, खोड़ो लॻे त नथो। ॾिसूं थिंक टैंक छा था कनि, थिंक टैंक जे चए ते पेटियल हलंदी आहे, ॾिसूं थिंक टैंक छा थो करे। मज़हर हुसैन लाशारी चए थो थी मुस्तक़बिल में उस्ताद साहिबान खे छा करणु खपे। मुस्तक़बिल में उस्ताद साहिबान खे इहो करणु खपे त आवाज़ उथारियो ऐं ग़लति माण्हुनि खे अचणु न ॾियो, वोट सोची सम्झी ॾियो, शिकिल ॾिसी वोट न ॾियो, अमल ॾिसी वोट ॾियो, कमु ॾिसी वोट ॾियो त भई कमु इन कहिड़ा कया आहिनि हिननि 3 सालनि में, अगरि उन कुझु कयो आहे त उनखे वोट ॾियो, जे न कयो आहे त यारी दोस्ती न निभायो, बसि साईं जी जय जयकार जे पोयां ॿियनि जो सिर न कढो। असां बि हिननि ग़लतियुनि में गुनाहनि में शामिल आहियूं, इन करे असां सबक़ु हासिलु कयो, असां चऊं था ॿिया सबक़ु हासिलु कनि। ख़ुदारा जेॾीमहिल वोट ॾियणु वञो त वोट ॾियण महिल सोचो हीउ जेको बीठो आहे इहो असांजे हक़ में बहितर आहे या न आहे। इहो न ॾिसो त हीउ 60 जो माण्हू आहे, महर जो माण्हू आहे, छिगड़ी जो माण्हू आहे, मोब जो माण्हू आहे या जरवार जो माण्हू आहे, इहो न सोचो। यारी बाशी निभाए निभाए सिंध तबाह कई अथऊं, सॼी सिंध पाण इन ई चकरनि में तबाह करे छॾी आहे। हाणे अची एजुकेशन खे तबाह कंदासीं, पाण त घटि में घटि पढ़ियलु लिखियलु तबिको इहो, पाण त सुठा डिसीजन ऐं सोचे सम्झी डिसीजन वठूं। मोहम्मद शरीफ़ चवे थो छिलगिड़ी खां वठी जेके रिटायर आहिनि तंज़ीम लाइ नासूर आहिनि, महर हिननि जी डिक्टेशन ते हलंदो रहियो, बाक़ी सठियो साहब उस्ताद दोस्त माण्हू आहे। सठियो साहब उस्ताद दोस्त माण्हू आहे, पर सठियो साहब सां मूंखे हिकिड़ी शिकायत इहा आहे त हू पुरज़ोर अपोज़िशन न करे सघियो, जहिड़ी हुनखे अपोज़िशन करणु खपे आहे न अहिड़ी अपोज़िशन हू न करे सघियो, ऐं हू मज़े सां वेही खाईंदा रहिया ऐं मतिलबु को ख़ातिर ख़्वाह नतीजो नज़र न आयो। अगरि सठियो साहब पाण सुठो माण्हू आहे त थी सघे थो उनजी टीम मेंबर्स में उन सां एतिरी कोऑर्डिनेशन न हुजे, ठीकु आहे न। त बहरहाल उन्हनि जूं छा मजबूरियूं आहिनि, उन्हनि जे छा मसाइल आहिनि, पर हिन वारे प्लीज़ सोचिजो, प्लीज़। मोहम्मद उस्मान पेटियल वारा असांजे लाइ आवाज़ न पिया उथारिनि, छो भला कंहिंजे लाइ बि आवाज़ कोन उथारींदा आहिनि अदा, रुगो पंहिंजे घर वारनि लाइ आवाज़ उथारींदा आहिनि। मक़सूद बाबर आदमशुमारी जा पैसा त कोन मिलिया, पर जूही यूनिट जो नायब सदर मिलियल तेल जा पैसा खाई वियो, इन खे केरु चवण वारो आहे, वरी इलेक्शन में बीहण लाइ वरी तयारु आहे, वरी वोट ॾींदा। इन्हनि खे वोटनि में किरायो न, जेको बि आहे मूंखे ख़बर न आहे जूही तालुके जो सदर केरु आहे, थी सघे थो मुंहिंजो को भाउ हुजे, पर पहिरीं एहतिसाब पंहिंजे भाउरनि खां ई शुरू कबो। जेको बि आहे उनखे ॾिसो, उनजी पोइ कारकर्दगी ॾिसो, उस्ताद आहियो तव्हां, हली घर आयो आहे मूं वटि क़ुर खणी मूंखे मुंहिंजो त इहो ई एक्सपीरियंस रहियो आहे। छा कंदा आहिनि, इलेक्शन जी आख़िरी राति क़ुर खणी वञी दरनि ते बीह रहंदा आहिनि, हाणे अलाह खे मञो बेली वोट असांखे ॾिजो ताकी असां वरी 3 साल वेही खाई पी सघूं, पंहिंजा घर ठाहियूं। न्याज़ हुसैन पेटियल मर्कज़ 20 तारीख़ ते वर्किंग कमेटी घुराए थो, ॿुधो आहे उन मां छा थींदो। अहिड़ियूं वर्किंग कमेटियूं आयूं, वर्किंग कमेटियुनि जा फ़ैसिला अॻु में ई थियल हूंदा आहिनि, जेको हिननि खे करिणो हूंदो आहे उहो अॻु में ई तइ थियल हूंदो आहे। बा तूं हीअ चइजांइ, बा तूं हीअ चइजांइ, बा तूं हीअं कजांइ, तूं हीअं, असां तोखे हीअ बि करे ॾींदासीं, हू करे, अहिड़ा ॾटा ॾींदा आहिनि जो बसि न। उस्ताद नज़ीर अहमद अदी नौजवान उस्तादनि पंहिंजा मसइला पाण हल कराया, पेटियल जो किरदारु त ज़ीरो रहियो आहे। हीउ हाल हुयो असांजे तालुके ओबावड़े जो, त पोइ अदा पोइ हिन वारे सोचो, या त पंहिंजो पेटियल में सभु अलॻि पैनल ठाहिनि ऐं जेके जेके मुतासिर आहिनि उहे पंहिंजो अलॻि पैनल ठाहे मुक़ाबिलो कनि, हिमत करियो।
न्याज़ हुसैन पेटेली मर्कज़ ॿी तारीख़ ते वर्किंग कमेटी हो जी इहो मूं पढ़ी वरितो तव्हांजो कमेंट ॾिसूं था इलाही अजई हूंदी आहे हिननि जी वर्किंग कमेटी इजलास प्री प्लान हूंदो आहे। मैडम पेटेले बदीन वारा असां 3rd फेज़ वारनि खे साथ नथा ॾियनि। गुलाम कादिर कंहिंखे साथ ॾींदा आहिनि? मोहम्मद परेल घोटो पेटेली में उहिदेदार आहे साम्हूं अचण जेके सुठी ॼाण रखंदड़ हुजनि हालात हाज़िरा आइन कानून जी ॼाण हुजे सुठो मोटिवेटर हुजे अखियूं अखियुनि में ॾेई ॻाल्हाए प्राइम मिनिस्टर जी भलाई तरक़ी लाइ कमु करे। अहिड़ो किथां ईंदो? ऑर्डर ते ठारायूं। यकीन करियो कम ॾुखिया कोन्हनि बिल्कुलु ॾुखिया कोन्हनि। असां वेडलॉक जे पोयां पियासीं न अकेले सिर्फ़ु निकितसि वियसि कम जे लाइ चयमि सेक्रेटरी साहिबा खे मोटिवेट कयोसीं ह्यूमन राइट्स वारनि खे ऑन बोर्ड वरितोसीं CM हाउस खे ऑन बोर्ड वरितोसीं। छायूं असांजी त एॾी PR कोन्हे जेॾी हिननि बुज़ुर्गनि जी आहे या हिननि खे जेतिरो इहे मिनिस्टरनि जे क्लोज़ आहिनि। असीं त ग़ैर सियासी माण्हू आहियूं बिल्कुलु ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं निकितासीं घरां त कमु करे आयासीं। कम नामुमकिन कोन्हनि नियत जी खोट सच्चाई जी खोट। अज़ान जे करे 2 मिंट ख़ामोश था थियूं। फारूक बलोच चए थो त पैसे ते तो कम थिए। बदीन में फंक्शनल स्कूल खे मर्ज कयो वियो उन स्कूल में जंहिंमें ॿार ई न आहिनि। अच्छा जी ये त अलॻि जुठूं आहिनि पाण सां मर्ज स्कूल कैंपस स्कूल ऐं सभु इशू जेके आहिनि उहे हल थियण जहिड़ा आहिनि। इहो न आहे त इशूज़ हल नथा थी सघनि। यकीन करियो नेक नियती सां निकिरो तव्हांजा सभु मसइला हल थींदा। असां मां मसइलो इहो थो थिए त हिकिड़ो निकिरे थो त ॿियो हुनजी मुखालफ़त शुरू करे छॾे साथ कोन ॾींदा मुखालफ़त कंदा ऐं असां इन में ई नाकाम आहियूं। असां जेको हिन वक़्त ताईं नाकाम रहिया आहियूं या मर्कज़ कामयाबु थियो आहे उहो सिर्फ़ु इन करे थियो आहे जो हू असांखे बाउंड थियणु ॾियनि नथा असांखे मिलणु ॾियनि नथा असांखे गॾु थियणु कोन ॾींदा। ठीकु आहे न। त मेन इशू इहो ई आहे त हिन वारे बी अवेयर ख़ुदारा हाणे अखियूं खोलियो। हाणे घणो नुक़सानु थी वियो घणो ई पाण खे जेको आहे न उहो परेशानियूं पाण ॾिसी वरितियूं। हाणे थोरो अखियूं खोलियो
एहसान चवे थो त मुंहिंजी त सलाह आहे मलीर जी लॻंदड़ माल पीढ़ी ते विकाऊ मर्कज़ी विकिणी छॾिजे, पर हिननि खे कासाई बि कोन वठंदो, अहिड़ा ई निभाग आहिनि। एहसान ई कासाइनि सां डील करे छॾंदा, चुरी ख़रीद करे वठंदा, कासाई ख़रीद करे वठंदा, अहिड़ियूं अहिड़ियूं उन्हनि खे ॻाल्हियूं कंदा, अहिड़ा लॉलीपॉप उन्हनि खे ॾींदा जो कासाई चवंदो अबा अॼु खां पोइ मूं कासाई जो धंधो ई छॾियो। इन्हनि खे चूरनि विकिणणु सुठो थो अचे, ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा आहिनि न। ओ मूंखे त उहो गानो थो यादि अचे त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कई वफ़ा त कान कई, त हिननि जी उहो आहे त रुॻो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा माण्हू चवंदो बसि हाणे जीअं 7 जून ते हिननि केॾो वॾो धोखो ॾिनो, तारीख़ी धोखो ॾिनो, पर हैरती ॻाल्हि आहे त हिननि सां गॾु माण्हू वरी बि जुड़िया रहिया। माना हिननि जे मिज़ाज जा माण्हू त आहिनि न हिते, हिननि जे तबियत जा माण्हू आहिनि, अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन खे नज़र अचे पियो ही घर साम्हूं बाहि में सड़े पियो, पर हू कुझु कोन था चवनि, छो त या त उन्हनि में पाण हिमत कोन्हे, या उन्हनि जूं यारियूं दोस्तियूं आहिनि, या उन्हनि में अवेयरनेस न आहे। हू घर सड़ंदे सम्झनि था त हिन जेको आहे न इहो पंहिंजे शौक़ मां साड़ियो हूंदो। मेंटेलिटी चेंज करणी आहे, उहो पंहिंजी उस्तादनि जी बि ज़हनियत उहा ई, सिंध जी आम आवाम जहिड़ी ज़हनियत आहे, कमु थिए न थिए वोट साईं जो, कमु थिए न थिए वोट साईं जो, उहो लॻो पियो आहे। हाणे हिन ज़हनियत खे, हिन सोच खे घटि में घटि असां उस्ताद तबिको त चेंज करे, शिकलू ॾिसी न ॾियो वोट, कारकर्दगी ॾिसी वोट ॾियो, जंहिंखे बि ॾियो। असीं इहो नथा चऊं त को नौजवान इनकलाब आणींदा आहियूं, उहे बीहंदा। मूंखे त सच पुछो त हिन वक़्तु अञा इन शइ में बि लॻे पियो त अलाए इलेक्शन में कंहिंसां न कंहिंसां ई गॾु बीह रहंदा, पर मुंहिंजी सभु ज़ाती सलाह में त अलॻि पैनल ठाहिणु खपे, अलॻि बीहणु खपे, अलॻि पंहिंजी हिकिड़ी निशानदेही करियो, हिन टेन्योर में न त नेक्स्ट टेन्योर में कॾहिं त कामयाबु थींदा। पाण वटि अञा टेन्योर इलाही पिया आहिनि, ही वीचारा हाणे हिननि जो कंहिंजो आख़िरी टेन्योर हूंदो या सेकेंड लास्ट हूंदो, बसि पोइ वेंदा हलिया। पर घटि में घटि मुक़ाबिलो त करियो न, खटणु हाराइणु नसीब जी ॻाल्हि आहे। पंहिंजे पंहिंजे तालुकनि में लही वञो, कमु करियो, वर्क करियो, ॾिसो, उस्तादनि सां राब्ता करियो। हिन वक़्तु नौजवान उस्तादनि जो त वॾो तादाद आहे, हाणे सीनियर्स त वञी घटि बचा आहिनि, जेके 2001 खां पोइ जूं भर्तियूं आहिनि उहे त वॾी तादाद में आहिनि, त तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजे तालुके में मुतहिद करियो त उहो बि तव्हांखे हिकिड़ो वॾो वोट बैंक मिली सघे थो। अली रज़ा अदी अगरि नियत साफ़ हुजे त का बि शइ नामुमकिन न आहे, बिल्कुलु बिल्कुलु कुझु बि नामुमकिन कोन्हे। ऑफिसर कमु करणु चाहे थो, ऑफिसर खे छा आहे, हुनजे घरां छा पियो वञे, ऑफिसर कमु करणु चाहे थो, किथे 5 रुपया ॾेई कमु कराइबो, किथे जेको आहे चई कमु कराइबो, किथे विड़ी कमु कराइबो, पर कमु कराइबो, कमु थी वेंदो। नथिंग इज़ इम्पॉसिबल इन सिंध, पर कमु कराइण वारो केरु हुजे न। आऊं ॿाहिरि अवाम खे बिहारे अचां त भाउ बीहो, तव्हांखे आऊं वठी थी ॾियां, जेको आहे तव्हांखे का बि शइ जे 14 ग्रेड वठी थी ॾियां, या तव्हांखे सर्विस स्ट्रक्चर थी ठाराए ॾियां, ऐं अंदरि वञी आऊं साईं मुंहिंजी जेको पुटु आहे न उहो नौकिरी में हुनजे वई हली आहे, मूंखे बहाल करे ॾियो, त पोइ साईं असांजो कमु कंदो। साईं चवंदा भाई हिननि खे माण्हुनि खे ॿाहिरि टार, ऐं तुंहिंजा कमु करियां थो, तुंहिंजे छोकिरे जी जाली भर्ती आहे, ऐं हुनखे तोखे हींअर ई थो बहाल करे, तूं रुॻो माण्हुनि जो इहो मेड़ हथ हटाए, ऐं ॿाहिरि निकिरंदे ॿाहिरि अची तव्हांखे अहिड़ा ॾटा ॾींदसि, हा ॾिस साहिबु चयो आहे बसि थिए थो, हींअर लेटर निकिरे थो, बसि तारो घर पुॼो त लेटर निकिरे थो, हा मुबारक हुजे मुबारक हुजे, सभु मसला हल थी विया। कबूतर चौक ते मुंहिंजी लाश दफ़न कजो, पर सभु मसला हल थी विया हलिया। इहे सभु शयूं माज़ी खे दोहरायो, ॾिसो, अकुल करियो, होश करियो, न त पोइ रो न त पोइ रो न, पोइ 3 सालनि त वेही रुॻो फेसबुक ते घोड़ा घोड़ा न करियो, विकाऊ माल इहे न करियो। अज़ीज़ मंगरियो इलेक्शन में केतिरा ई उस्ताद उम्मीदवारनि जे बंगलनि ते मौजूदु आहिनि, उन्हनि बाबति अवां जो मौक़ुफ़, उन्हनि जे लाइ त चवां पई त बाबा अवेयरनेस पाण में पैदा करियो, होश में अचो, छॾियो इहे यारियूं दोस्तियूं ग़ुलामियूं। तव्हां त उस्ताद आहियो, उस्ताद त ग़ुलाम हुअण ई न खपे। अॼु जंहिं माशरे जो उस्ताद ग़ुलाम आहे, उस्ताद चमचो आहे, उस्ताद बिकाऊ आहे, त उहो माशरो ख़ुदा जी मार पवंदी उन माशरे खे, ॿियो छा थींदो।
असद सिंधी बुग्यो पेटेली छिलगिरी ग्रुप टेस्ट पास उस्तादन सा है बेसाघातियूं कयूं आहिनि। इन ग्रुप खिलाफ़ एहतजाज करणु घुरिजे, पंहिंजे हक़नि लाइ उथणु घुरिजे। ऐं वरी उहे ग्रुप जी ॻाल्हि था करियो न, आउं चवां थी ओवरऑल ॿुधायो। पेटेलिम माना शफ़ी सटियो, पेटेलिम माना सिकंदर जतोई, पेटेलिम माना गुलाम रसूल मेहर, पेटेलिम माना हाणे त झिलगिरी साहिबु आहे कोन, पर उहो जेके बि आहिनि ओवरऑल सभु ठीकु आहे। पेटेलिफ माना सभिनी जी कारकर्दगी ॿुधायो। छा अपोज़िशन में वेही अपोज़िशन वारनि पंहिंजो किरदारु अदा कयो? छा हुकूमत में वेही जेके असांजा बरसर इक़्तिदार आहे उन्हनि को कमु कयो? ॿिन्हिनि कुझु कोन कयो बाबा, मुंहिंजा राणा ॿिन्हिनि कुझु कोन कयो। बाबू रुस्तमाणी चवे थो त मर्कज़ खे आम उस्ताद कोन थो चूंडे, यूनिट ज़िला ऐं डिवीज़न मर्कज़ खे वोट कनि था। हेठी सतह ते वोट वठी चूंडजण वारा लोकल अॻवान मर्कज़ी वोट पंहिंजी मर्ज़ी सां ॾियनि था। आम उस्ताद बेख़बर रहे थो। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा प्यारा भाउ बाबू रुस्तमाणी, अर्ज़ु इहो ई हथ ॿधी करियां पई त जेको तव्हांजे तालके ते बीहे, पहिरीं खुदारा उनखे ॾिसो उहो केरु आहे, उनजो वास्तो तालुक कंहिंसां आहे, के उहो छा उस्तादनि जी भलाई लाइ कमु करण वारो आहे, या हू सिर्फ़ु तव्हां इन करे पिया वोट उनखे ॾियो जो भई तव्हां उनखां पहिरीं चई सघो था पंहिंजा जेके बि तव्हां मेंबर आहियो तालके जा, सभु पंहिंजी हिकिड़ी मीटिंग घुरायो। जेको बि कैंडिडेट बीहे थो उनखे चओ बाबा असांजा ही मुतालबा अथई, जे सुभाणे तो हेॾां होॾां कयो त उहे ई जेके मेंबर्स आहिनि उहे उन सदर खे हटाए बि सघनि था। अॼु ॾींहं ताईं मूं त कोन ॾिठो आहे त इहे उस्तादनि में एॾी ॿधी हुजे जो तालके जा उस्ताद गॾिजी ऐं जेका 1/3 मेजोरिटी करे उॾाए छॾनि तालके सदर खे। हिकिड़े बि तालके जो सदर एॾो ख़राबु कोन्हे जंहिंखे कंहिं हटायो हुजे। माना एॾा रिलैक्स आहिनि या एॾा बेख़बर आहिनि त तालके जो सदर केॾांहुं वेंदो? तालके सदर खे अगरि तव्हां चाढ़े सघो था त लाहे बि त सघो था न, उहो रिवर्स पावर बि त तव्हां वटि आहे न, उहा तव्हां कॾहिं यूज़ छो नथा करियो? कीअं तव्हांजी ॻाल्हि खां ॿाहिरि वेंदो? अॻियां ज़िले वारे खे चवां बाबा मुंहिंजा माण्हू मूंखे हिते तबाह करे छॾंदा, ऐं अगरि तोखे वोट ॾींदसि त उहो तव्हांजी मुशावरत सां कमु करे। इहा ई त अवेयरनेस आहे न, इहो ई त सभु कुझु आहे। पर हिते हले थी फेवरेटिज़म, हिते हले थी यारीबाशी। अनीता बीठी आहे न बाबा, अनीता ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु आहे, अनीता त तालके में तबाही कंदी, कंहिंखे खाइण कोन ॾींदी, इन करे अनीता खे त केराइणो आहे। सॼी जेकी ऑफिसर मशीनरी बि हिकिड़े पासे थी बीह रही, ठीकु आहे न। सभु जेके आहिनि न उहो उस्तादनि जा कन भरिया हुआ, माई छा कंदी, माई छा कंदी, माई छा कंदी, मतिलबु अहिड़े क़िस्म जी जेको न चवंदी जेको आम उस्ताद आहे उनखे अवेयरनेस कोन्हे, उहो कोन थो ॾिसे त ही माण्हू बीहे पियो, ही हिन छा कयो आहे, ही माण्हू आहे, हिन जी कारकर्दगी छा आहे। इहा त अवेयरनेस पाण में आणे सघो था न, इहे यारनि भाषियुनि मां त निकिरी सघो था न। हींअर बि जेको आहे बैक ते सभु शयूं सेट पियूं थियनि, ही मरकज़ी सदर थींदो, ही जनरल सेक्रेटरी थींदो, अबा तूं घणा पैसा ॾे, अबा 25 लाख रुपया। हाणे ग़रीब मिसकिन जंहिं कमायो ई कोन्हे अञा ताईं पेटेल मां, उहो 25 लाख रुपया किथां ॾींदो? पोइ ॿियो माण्हू 25 लाख रुपया ॾेई मरकज़ी सीट वठियो वञे। इन्हनि शयुनि ते नज़र रखो, इन्हनि शयुनि ते आवाज़ उथारियो, इन्हनि शयुनि खे रोकण जी कोशिशि करियो। चवण जो मक़सदु इहो आहे। एबी रिंद चवे थो त अदी पेटेलिफ जी तबाही जो कारण सॼी सिंध जा चूंडियल संदर आहिनि, जिन मर्कज़ के उस्तादनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते प्रेशराइज़ करण बजाय ख़ामोशी इख्तियार कई। अग्रीड, 100% अग्रीड। त असां सिर्फ़ु पेटेलिफ मर्कज़ खे चवंदा आहियूं, पर आउं चवंदी पेटेलिफ तालके खां वठी मर्कज़ ताईं सभु असांजा ॾोहारी आहिनि। छो न विया तालके जा सदर पाण में हिकिड़ी गॾियल मीटिंग करे ऐं वञनि हा न। 129 तालका आहिनि मुंहिंजे ख्याल में। अगरि 100 ॼणा बि गॾिजी मर्कज़ खे प्रेशर विझनि हा ऐं ज़िलनि वारा, त उहे घणो कुझु थी सघे थो, पर सभु चुप रहे। चवंदा आहिनि ज़ुल्म करण वारे खां ज़ुल्म सहण वारो वधीक गुनाहगार हूंदो आहे। असां वधीक गुनाहगार आहियूं। न को कंहिं आम उस्ताद हिमत कई त कंहिं तालके जे हिकिड़े सदर खे हटायो आहे न कमु न करण ते, त ॿिया सभु अलर्ट थी वञा, यार ईअं न, इहो छा पियो थिए, इनकलाब पियो अचे, हरू भरू असां वेंदासीं अलाए कमु करियूं, उहो असां में न आहे।
नौकिरियुनि जो 40+ नौकिरियुनि जे अमल खे ग़ैर मुंजमिद कंदा। 11 जनवरी ते आहे तव्हांजो कोर्ट जी डेट, ॾिसूं था अलाह बहितर कंदो। जी इहे हुयूं अॼो की थोड़ी घणियूं ॻाल्हियूं। असां ईंदा रहंदासीं, जॻाईंदा रहंदासीं, चवंदा रहंदासीं, बोल के लब आज़ाद हैं तेरे। अञा ज़बान कटिजी न आहे, अञा घणो कुझु करे सघूं था ऐं घणो कुझु कंदासीं इंशाअल्लाह। पहिरीं इहो हूंदो त हर शइ फेसबुक ते रखी वेंदासीं त अलर्ट थींदा, हाणे थोरो पॉलिसी चेंज कई। हाँ, इलेक्शन में लखें रुपया ख़र्च पिया थियनि, ग़रीब उस्ताद इलेक्शन में बीह नथो सघे। मलिक पंद्राणी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उहो ई मूं तव्हांखे चयो न त 25 लख में मूं जहिड़ो माण्हू त सीट कोन वठी सघंदो। मूं वटि त कोन्हनि 25 लख रुपया जो सीट वठां। हा, कमु करणु अचे थो पर असांखे पैसो कोन्हे जो असीं अॻिते निकिरी सघूं या ख़रीद करे सघूं। इन ई जेको माहौल आहे इनखे चेंज करिणो आहे न पाण खे। हूअं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था करियो नौजवान उस्ताद, त असां बसि इनकलाब था आणियूं, असां हुननि खां बहितर आहियूं, असीं माइंड चेंजर आहियूं, त पोइ कुझु करे बि ॾेखारियो न, कुझु करे ॾेखारियो। ठीकु आहे, अॼु को लाइव हिते ई था क्लोज करियो। इंशाअल्लाह गॾु रहंदासीं। टॉक्सिक एंजल, थैंक यू वेरी मच, आई नो हू आर यू। अब्बास अली सलाम मैडम, अवां जहिड़े बहादुर माण्हुनि खे सलाम। वालेकुम सलाम। उहो असांजी बहादुरनि खे बि सलाम करियो। वॾी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा, तव्हां लाइव में टाइम ॾिनो, ॾिठो, ॿुधो, तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह करे ख़ुशि हुजो। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली। इंशाअल्लाह गॾु आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं।